सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अवां भाउरुनि भेनरुनि दोस्तनि ऐं साथियुनि खे सलाम। जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त हू चैनल खे सब्सक्राइब कनि, बेल आइकन ते क्लिक कनि, वीडियोस दोस्तनि सां शेयर कनि, जीअं सिंध जी तारीख़ बाबति ही ॼाण वध खां वध दोस्तनि ऐं साथियुनि ताईं पहुची सघे। अॼु पाण सिंध जे हिकु तारीख़ी माॻ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ताई अहम तारीख़ी माॻ आहे, ताई अहम तारीख़ी शहर आहे जंहिंसां सिंध जी तारीख़ जा कई दास्तान वाॻियल आहिनि। उहो आहे पारी नंगर। पारी नंगर पारी नंगर जे बंदर जो बुनियाद, बंदरगाह जो बुनियाद ईसवी पहिरीं सदीअ में, माना ही पारी नंगर जेको बंदरगाह हो पहिरीं सदी ईसवीअ जे दौर खां तारीख़ जे सुफ़न जी ज़ीनत बणियो। ही बंदरगाह नंगर पार कर खां 14 किलोमीटर उत्तर तरफ़ वीरावाह शहर जे भरिसां मौजूद हुयो, जेको अॼु सिर्फ़ डठल ऐं वीरान खंडरनि जे सूरत में मौजूद आहे। हिन तारीख़ी शहर सां सडवंत ऐं सारंगा जे इश्क जो दास्तान बि मशहूरु आहे, जंहिंखे हितां जे मक़ामी शाइरनि खूब ॻायो आहे। पर अॼु पाण सिर्फ़ पारी नगर ते ॻाल्हाईंदासीं। सडवंत ऐं सारंगा जे इश्क जो दास्तान अव्हांखे कॾहिं ॿीहर ॿुधाईंदासीं। तारीख़ में लिखियल आहे त पारी नगर में अटकल 40,000 माण्हू रहंदा हुआ। हिते जीन धर्म वारनि जी अक्सरत हुई, जेकी वरी शाहूकार माण्हू हूंदा हुया। तंहिं वक़्तु मौजूदा कच्छ जो ऋण समुंड जे सूरत में मौजूद हुई। माना इन कच्छ जे ऋण वटि समुंड मौजूद हुयो ऐं उते वरी जेको बंदरगाह हो उहो पारी नंगर हो। जहाज़ एसि ताईं ईंदा हुया। हाणे त उते वारी पई उॾामे। कच्छ जे ऋण मां जहाज़ सिधो अची ॾोतड़ वटि लंगर अंदाज़ थींदा हुआ। ॾोतड़ ॿतड़ खे बि चवंदा आहिनि। ॾोतड़ वीरावाह खां 2 मील उलहंदे में आहे। उन इहे फिटल बंदर जा निशान अॼु बि मौजूद आहिनि। पारी नंगर बोडेसर जी मस्जिद ऐं घोड़ीअ जे मंदर ते जेको चिटसाली जो कमु थियल आहे, तंहिं ते गौर सां ॾिसण सां ख़बर पइजे थी त इहो घाट साॻे कारीगर जो घड़ियल आहे। माना चिटसाली जो कमु साॻे कारीगर जो आहे ऐं चिटियल नफ़ीस नक्श जेके आहिनि उन्हनि मां वरी ख़बर पवे थी त हिन इलाइक़े में केॾा वॾा बहितरीन चित्रकार ऐं फनकार उन दौर में मौजूद हुया। बोडेसर जी मस्जिद 1555 ईस्वीअ में महमूद शाह बिन मुज़फ़र शाह बेगड़े तमीर कराई, यानी पारी नंगर खां 350 वरह पोइ हीअ मस्जिद तयारु थी, जंहिंजा आसार पंहिंजी ओज जी तारीख़ ॿुधाइनि। हिन तारीख़ी शहर सां सडवंत सारंगा जे इश्क जो दास्तान मशहूरु आहे, जंहिंखे हितां जे शाइरनि रागियुनि खूब ॻायो। रवायत आहे त पारी नगर में राजा सालीवाहन राज कंदो हो। खेसि सडवंत नाले हिकु पुटु हो ऐं सारंगा जीन धर्म जे हिकु वॾे अमीर वापारी जी न्याणी, जंहिंजो नंढी वहीअ में सडवंत सां फाटो इश्क थी वियो। जॾहिं सारंगा 16 वरहनि जी वहीअ में पेर पातो, तॾहिं माइटनि संदसि ॾारा नगरी जे हिकु अमीर वापारी जे पुट सां शादी कराए छॾी। पर सडवंत जे सिक सारंगा जे सीने में अहिड़ो त ऊनो घाव कयो हो, जो हू पारकर जा पोठा छॾे संदसि पोयां वञी उज्जैन खां निकितो। उन खां पोइ छा थो थिए, इन ते पाण ईंदड़ वीडियो में ॻाल्हि ॿोल कंदासीं। सडवंत ऐं सारंगा जे इश्क जे दास्तान बाबति अव्हांखे ईंदड़ वीडियो में तफ़सीली ॿुधाईंदासीं। अव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त।